साईं माण्हू चवनि था मुफ्ती तारिक मसूद साहब क़ुरान मजीद जी ऐं नबी साईं जी गुस्ताखी कई आहे, इन बारे में वज़ाहत फरमायो। हज़रत साईं मुफ्ती तारिक मसूद साहब कराची जो हिकिड़ो वॾो आलिम दीन, वॾो मुफ्ती आहे ऐं दीन जे लाइ उनजी वॾी जेको आहे ख़िदमत रही आहे। जामिअतुर रशीद में उस्ताद आहे, पढ़ाईंदो आहे, सॼी ज़िंदगी उन मदरसे में पढ़ायो भी है ऐं मिंबर ते वेही अल्लाह रसूल जी ॻाल्हि भी कई आहे, दावत भी ॾिनी आहे। हाणे कुछ अरसो पहिरियां उनजो दौरो हुयो अमेरिका में, अमेरिका जे कंहिं इलाइक़े में, त उते बयान करे पियो ऐं बयान जे दौरान उन बयान भी हुयो क़ुरान जे सदाक़त जे बारे में। क़ुरान अल्लाह जी किताब आहे, केॾी सची किताब आहे, नबी साईं जी शान जे बारे में। त उन बयान कंदे हिकिड़ी पंहिंजी तहक़ीक़ ॿुधाई, जेकी उन जी पंहिंजी तहक़ीक़ हुई, पंहिंजी सोच हुई, उहा बयान फरमाए ऐं उन में उहो ग़लती करियो। ग़लती छा करियो त उन इहा ॻाल्हि कई, जेको क़ुरान नाज़िल थियो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थियो, नबी साईं सहाबा खे ॿुधायो, सहाबा क़ुरान लिखियो ऐं सहाबा जंहिं अंदाज़ सां लिखियो क़यामत ताईं उन अंदाज़ सां लिखियल हूंदो, इन में का तब्दीली न थींदी। मक़सदु उनजो इहो ई बयान जो इहो उन ॻाल्हि कई ऐं फरमाए थो जीअं सहाबा लिखियो आहे, चाहे उहा लिखत अरबी कानून जे ख़िलाफ़ छो न हुजे, क़यामत ताईं ईअं ई लिखियल हूंदो, कोई उनखे ड्राहे नथो सघे। नबी साईं पाण बि, छो त नबी साईं फरमायो त नबी साईं उम्मी हुया, त नबी साईं उनखे करेक्शन न कई, तस्हीह न कई। त इहे जेके अल्फाज मुफ्ती साहब बयान फरमाया, इहे इन्हनि में गुस्ताखी जो अंसर आहे बज़ाहिर, पर उन इहा ॻाल्हि ग़लती में कई आहे। जॾहिं असांजे अकाबिरीन मुफ्ती साहब खे इन ॻाल्हि ते मुतनब्बे कयो त तव्हां जेकी ॻाल्हि बयान कई आहे इहा ग़लति आहे, अल्लाह जे क़ुरान में कंहिं क़िस्म जी का ग़लती न आहे, को शक न आहे, न नबी साईं ग़लति बयान कयो आहे, न सहाबा उनखे ग़लति लिखियो आहे। जेको तव्हांजो अरबी कानून आहे इहो बाद जी एजाद आहे। कानून ग़लति थी सघे थो, साइंस ग़लति थी सघे थी, अल्लाह जो क़ुरान ग़लति कॾहिं नथो थी सघे। जॾहिं अकाबिरीन मुफ्ती साहब खे इहा ॻाल्हि कई, मुतनब्बे कयो, त मुफ्ती साहब फौरन वीडियो रिकॉर्ड कराए माफ़ी घुरी आहे, अल्लाह साईं खां बि माफ़ी घुरी, तमामु माण्हुनि खां माफ़ी घुरे त मां जेकी ॻाल्हि कई आहे मां पंहिंजी ॻाल्हि खे वापसि वठां थो ऐं मां अल्लाह साईं खां ऐं तमामु माण्हुनि खां माफ़ी घुरां थो जंहिंजी मुंहिंजे करे दिलि आज़ारी थी आहे। सभिनि खां माफ़ी घुरे ऐं हिकु चकर न, शायदि मां सम्झां थो 2 या 3 चकर अलहदा अलहदा 2-3 चकर माफ़ी घुरी आहे मुफ्ती साहब। त मां गुस्ताखे रसूल न आहियां, मां को हिकिड़ी मिस्टेक थी वई आहे। नबी साईं जी हदीस पाक आहे, कुल्लु बनी आदम ख़त्ताउन व ख़ैरुल ख़त्ताइन अत्तवाबुन। हर इंसान गुनाहगार आहे, ग़लती जो पुतलो आहे, इंसान को गुनाह थींदो आहे, पर बहितरीन गुनाहगार उहो शख़्स आहे जेको गुनाह खां फौरन बाद तौबा करे। मुफ्ती साहब खां ग़लती थी वई, मुफ्ती साहब तौबा कई ऐं नबी साईं जी हदीस पाक आहे, अत्ताइबु मिनज़्ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू। जंहिं शख़्स गुनाह खां तौबा कई उहो ईअं आहे ॼण त उन गुनाह कयो ई न, यानी नामाए आमाल में अल्लाह जी अदालत में उनजो गुनाह ईअं रही वेंदो जंहिं शख़्स तौबा कई ॼण त उन गुनाह कयो ई कोन हो। त ग़लती अलॻि हूंदी आहे, गुस्ताखी अलॻि हूंदी आहे। जेके तव्हांजे इन सिंध जे अंदरि माण्हू गुस्ताखी करनि था, उहे ॼाणी गुझी नबी साईं जे दीन खां नफ़रत कंदे गुस्ताखी करनि था। नबी साईं जे बारे में, नबी साईं जी शरीयत जे बारे में ग़लति अल्फाज बयान करनि था, उहा हूंदी आहे गुस्ताखी। हिकु माण्हू गुनाह करे डटिजी वञे त मां जेकी ॻाल्हि कई आहे ग़लति न आहे, इहा शैतान जी सिफ़त आहे। ग़लती करे थो, गुनाह करे थो, वरी उन गुनाह खे गुनाह ई नथो सम्झे, इहा आहे शैतानी सिफ़त। पर जंहिंखां ग़लती थी वञे उहो फौरन माफ़ी थो घुरे, त इहा छा आहे, इहा अल्लाह जी अदालत में माफ़ी आहे। त इंसान बि उनखे जेको आहे माफ़ करे छॾनि, उनखे खामखा ज़्यादा हवा न ॾिजे। हाणे इन मामले खे एतिरी हवा ॾिनी अथनि त हिकिड़ो आलिम दीन, हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू जंहिं सॼी ज़िंदगी दीन जी ख़िदमत कई, हाणे जाहिलनि खां उहो रोज़ानो माफ़ी थो घुरे त मूंखे माफ़ कयो, मां गुस्ताखे रसूल न आहियां, मां नबी साईं जो आशिक़ आहियां। फ़तवा केरु था आणनि, जज़्बाती केरु बणियल आहिनि, जेके मुते खे इबादत सम्झनि था, जेके मातम खे इबादत सम्झनि था, उहे चवनि था मुफ्ती साहब जेको आहे गुस्ताखे रसूल आहे। जेके सहाबा खे ग़लति ॻाल्हाइनि उहे चवनि था मुफ्ती साहब जेको आहे क़ुरान जो गुस्ताख आहे, नबी साईं जो गुस्ताख आहे। पंहिंजे किरदार खे कोई नथो ॾिसे, ॿिए जे किरदार खे ॾिसनि था। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।